ही आयो होशू ही हथियार हक के सच चले खयो अथम उनमें मौत आयो तब कबूल है चीजल खुश करई खुदा को है गोरे बारे में बाप सच बुधाए छोड़ा तू बुधाए आयो किथों आ ही कड़ी कुड में तो रहे ओए कहर बनजी कर की पहुंच अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं सीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहिन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावन साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जी लाइन नंबर नोट करना 0313856268 तुंहिंजे साज़ मूंखे मजबूर कयो आहे तो वटि अचण लाइ ही साथ तुझे इश्क सेखारियो आहे ॾाढ कंदे त अॻु वांगुरु मुंहिंजो जवाबु उहो ई हूंदो तो छद अली अली खे भी मनी तो ई कम काफरन वाला कॾहिं मुंहिंजी उम्मीदूं पूरियूं थींदियूं ऐं तुंहिंजो प्यार मूंखे मिलंदो तुझे घर में एड़ो त गुलाब जो गुल आहे जंहिंजी खुशबू सॼे ॻोठ में फैलियल आहे ओडा पट्टे ॾिसकनि जे साम्हूं बीठो आहीं दहशत खान जे साम्हूं बीठो आहीं अॼु दिल त दहशत जी चए थी त अमानत में ख़यानत कजे खबरदार चीज़ खुश करे न दे मुझे हुक्म का सवाइ पखी भी पर न हणंदो आहे तोखे पीउ चवां या भाउ चवां या पंहिंजी इज़त जो मुहाफ़िज़ समझां अली अली चीज़ खुश करई